اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. اللهم آمين. اللهم آمين. تقبل منا إنك أنت السميع العليم. وتب علينا إنك أنت التواب الرحيم. اللهم آمين. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم. صلى الله محمد رسول الله. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم
सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं हिन अॼोकी महफ़िल जा मेज़बानो, हाज़रीनो नाज़रीनो सामईन, प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह सही जल्ल जलालहू अमन वालू जे पाक कलाम कुरान मजीद मां हिक आयत सबूरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो, तफ़सीर ऐं कुझु ॻाल्हियूं मौज़ूअ जे मुतअल्लिक़ अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान शरीफ में हिकिड़ी आयत आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। अल्लाह साईं असां तव्हांखे हुकुम थो फरमाए त जन खे मां रब्बुल आलमीन इल्म ॾिनो आहे, अव्हां खे जेकॾहिं कंहिं मसइले जे पुछण जी ज़रूरत पवे त तव्हां उन्ही इल्म वारनि खां पुछो। ला तालमून माना तव्हां नथा ॼाणो, बे इल्म आहियो। हाणे तव्हां जे मथां लाज़िम आहे त दीनी मामले में अव्हां खे रहनुमाई जी ज़रूरत पवंदी। इन जे करे तव्हां रहनुमाई वरी उन्हनि खां वठो जिन खे अल्लाह ताला जी ज़ात इल्म अता फरमायो आहे। तव्हां मुसलमान आहियो, मुसलमाननि जी औलाद आहियो। अव्हां सभिनी खे इहो मालूम आहे त अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालो इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर जे शान वारो आहे। जो कुछ भी रब चाहींदो आहे उहो कंदो आहे, पर इन ताक़त जे हूंदे अल्लाह तबारक व तआला दुनिया जे तख़्ते ते माण्हुनि जे हिदायत जे लाइ नबी छो मोकिलिया? पाण ई पाण अलाह साईं हुननि जे दिलि में विझे हा ऐं हुननि खे सिधे रस्ते ते हलाए हा ऐं हुननि खे गुमराही खां रब करीम जी ज़ात परे रखे हा। सभु माण्हू नेक बणिजी वञनि हा, सभु माण्हू सुठा बणिजी वञनि हा, न को शिरक कनि हा, न को बिदअत कनि हा, न को हराम कम कनि हा, न नाजाइज़ कमनि जे वेझो वञनि हा, नेक सालिह सभु अलाह जी नज़र सां हिकु थी वञनि हा। पर न, अल्लाह ताला पंहिंजे ताक़त जे हूंदे असांखे नबी अता फरमाया। नबीअनि जे अता करण खां अॻु में अल्लाह से असांखे अकुल, सम्झ, दिमाग़, सोच ॾिनी। तव्हीं पाण फ़ैसिलो कयो। अल्लाह से तव्हांखे अकुल ॾिनो आहे। इन्ही अकुल जे ज़रिए तव्हां पंहिंजे अकुल खां फ़तवा वठो ऐं तव्हांखे हक़ ॿुधाइण वारा जेके अल्लाह पाक जे तरफ़ खां नुमाइंदा थी तव्हां वटि आया आहिनि, यानी नबी समूरा, उन्हनि नबियनि समूरनि जे हिदायत ते हलो, अमल कयो जीअं तव्हांखे नबी चवनि तव्हां ईअं कयो। छो त सभु माण्हू पढ़ियल कोन आहिनि, सभिनी खे इल्मु न हूंदो आहे, तंहिंजे करे इल्म वारे खां पुछा कबी आहे। अहिड़े तरीक़े सां हिन ज़माने में बि
असां आम बहराड़ी जा माण्हू आहियूं अवां खे बनी काइण अचे थी अवां खे हर काइण अचे थो अवां खे लाबारो करण अचे थो अवां खे गाह ॻाइण अचे थो अवां खे पाणी भराइण बि अचे थो अवां खे ॿिज छटण बि अचे थो हर शइ जेका दुनिया सां ताल्लुक रखे थी जेको जेको माण्हू जंहिं शोबे जो आहे उहे सभु कम उहे माण्हू ॼाणनि था बूट पालिश करण वारो पालिश करे थो वञे दर्जी खमीस सिबी थो वञे इस्त्री करण वारो इस्त्री करे थो वञे वाढो दरवाज़ो ठाहे थो वञे लोहार मुंहिंजा दोस्त तव्हांजी कोडर कुहाड़ी ठपे सघे थो मतिलब त हर हिक जो कमु आहे ऐं सभु माण्हू उन कम सां लॻा पिया आहिनि पर दीन सभु कंहिंजो कमु न आहे जो सम्झे दीन समझण जे लाइ अल्लाह जो कमु आहे फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून जेकॾहिं तव्हांखे इल्मु न आहे त दीन तव्हां उन्हनि खां सिखो जंहिंखे मां अल्लाह ताला दीन जी सम्झ नसीब फरमाई आहे असल जेका ख़राबी आहे उहा इहा आहे त हर माण्हू पंहिंजे में फतवा ॾियो वेठो आहे बस ये बाबा ही शइ हराम बाबा ये त रोशनी ते यार बंद कर ये अखर में थी लगे सोना हर माण्हू जी आदत थी वई आहे लई मां लठ भञी सबको बाबा मां मुफ्ती थी वियो आहियां ऐं पंहिंजे में फतवा वेठो जो ही ॻाल्हि बसि बाबा हीअं थी मुंहिंजे दिमाग़ में जेका वेठी सा ॻाल्हि आहे बाबा ये त कोन्हे को सोना तव्हांखे दर्ज़ को कमु सिबणो पवंदो आहे त 6 महीना तव्हां दर्ज़ी वटि वेही काज कढंदा हो दुकान जी ॿुहारी कढंदा हो उस्ताद लाइ चांहि वठी ईंदा हो अब हे कम करे हे कम को पास दे आसे काजन खां पोइ वरी अॻिते वरी तोखे सिधो करणो कपिड़ो सेखारींदो आहे वरी कटाई सेखारींदो आहे वरी सिलाई सेखारींदो आहे इहे सभु कम दुनिया जा उन्हनि जे लाइ टाइम खपे पोइ माण्हू सिखे थो ऐं दीन सिखण जे लाइ होटल जो बेरो आहे फतवाऊं वेठो हुजे ट्रैक्टर जो ड्राइवर आहे उहो फतवाऊं वेठो हुजे वाढो आहे सो फतवाऊं वेठो हुजे बनी जा लाबारा करे पाणी भराए ओ वॾो मुफ्ती थियो आहे फतवा वेठो हुजे न मुआ पढ़ी न उथे न ॾिठी न सम्झी न क़ुरान न हदीस न तफ़सीर न अरबी न फारसी इहे यकदम वॾो मुफ्ती थी वो नतीजो छा आहे दुनिया में फिरकेबाज़ी थी वई आहे चार माण्हू हुन जे कढ चार माण्हू हुन जे कढ चार माण्हू हुन जे कढ गड़बड़ थी वई सॼो मुल्क मुंहिंजा माधान थी वियो मुंहिंजे अल्लाह पाक जेको दीन मोकिलियो रसूलुल्लाह जेको दीन खणी आयो उहो अल्लाह जे दीन जी माण्हुनि शकिल ई बदिलाए छॾी उनजी सूरत ई बदिलजी वई आहे उनजो हुलियो ई माण्हुनि मटाए छॾियो आहे इहो सिर्फ़ इन्ही जे करे जो असां रहबरी दीन जी हासिल नथा कयूं असांजे लाइ अल्लाह पाक जो क़ुरान ऐं रसूलुल्लाह जी हदीस हुज्जत आहे क़ुरान खां मथे ऐं रसूलुल्लाह जी हदीस खां मथे ॿी का शइ कान्हे पर हाणे तव्हां चवंदोसीं क़ुरान असां वटि बि पियो आहे पर न क़ुरान हुज्जत आहे हदीस हुज्जत आहे पर उन क़ुरान खे सम्झण जे लाइ हदीस खे सम्झण जे लाइ माण्हू अहिड़ो खपे जंहिंखे क़ुरान जो बि इल्मु हुजे त हदीस जो बि इल्मु हुजे इहे न जो सभु मस्जिद मां अलमारी मां क़ुरान खणी अचे तर्जुमा लिखिया पिया आहिनि उर्दू में लिखियो पियो आहे सिंधी में लिखियो पियो आहे बाबा हे ॾिस क़ुरान में लिखियो पियो आहे ओ अदा तोखे ख़बर ई कान्हे का तर्जुमे पढ़ण सां क़ुरान सम्झ में कोन ईंदो आहे जे तर्जुमे पढ़ण सां क़ुरान सम्झ में अचे हा त ही आलिम जेके 10-10 साल 15-15 साल 8-8 साल 20-20 साल महिनतूं करे मदरसनि में पढ़िया आहिनि उहे बि ओड़ा तर्जुमे वारो बि ओड़ो त पोइ मुंहिंजा दोस्त पोइ मुंहिंजा भाउ इहे कोन थींदो अवां कॾहिं मार्केट मां किताब ख़रीद करे डॉक्टर थिया न खोड़ किताब पिया आहिनि डॉक्टरी जा
हलो भरी बधी जा मां तव्हांखे हैदराबाद मां वठी ॾियां तव्हां उहे किताब पढ़ी डॉक्टर थी वञो कोन थींदव इंजीनियरी जा किताब उहे बि खोड़ पिया आहिनि हलो पढ़ी तव्हां इंजीनियर थी ॾेखारियो वकालत जा किताब पिया उहे वकालत वारा किताब पढ़ी वकील थी ॾेखारियो न जॾहिं दुनिया जा किताब पढ़ी तव्हां दुनिया जो हुनर नथा हासिल करे सघो त दीन जा किताब बि उहे पढ़नि पढ़ाइनि जंहिंखे ख़ुदा ताला दीन जी सम्झ अता फरमाए मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अवां पंहिंजो नज़रियो पंहिंजो न ठाहियो अवां पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं कंहिं नज़रिए ते बीठा हो जॾहिं तव्हां कंहिं आलिम खां ॻाल्हि ॿुधो ऐं उहो तव्हांजे नज़रिए जे उबतड़ ॻाल्हि थो करे त पोइ तव्हां पंहिंजा हथियार फिटा कयो ऐं पंहिंजा नज़रिया ख़तम सम्झो ऐं उन आलिम जी ॻाल्हि ते हलो जेको क़ुर खे बि सम्झे थो त हदीस खे बि सम्झे थो अफ़सोस जो मक़ाम आहे ॾुख थो थिए न हलाल जी ख़बर न हराम जी ख़बर न वुज़ूअ जी ख़बर न तहारत जी ख़बर न पाकाईअ जी ख़बर इहे दुदस्ता ॼट जाहिल न अरबी ॼाणनि न फारसी ॼाणनि वेठे वेठे को अबू बकर सिद्दीक़ खे पियो गारियूं ॾे को हज़रत अमीर उमर खे पियो घटि वधि ॻाल्हाए को हज़रत उस्मान खे पियो घटि वधि ॻाल्हाए को अली उल मुर्तज़ा ते इतराज़ पियो करे को सैयदना अमीर मुआविया ते इतराज़ पियो करे को वरी इमाम हसन हुसैन ते पियो इतराज़ करे को वरी नबी पाक जे सहाबनि ते इतराज़ पियो करे ऐं इतराज़ करण वारे जो हाल अहिड़ो आहे जो जंहिंखे वुज़ूअ जी बि ख़बर कान्हे तहारत जी बि ख़बर कान्हे पंहिंजे जान जे पाकाईअ जी बि ख़बर कान्हे का न हिलाल जी ख़बर न को हराम जी ख़बर अड़े अदा तोखे कहिड़ी ख़बर जन माण्हुनि क़ुर खे सम्झो आहे मुंहिंजा दोस्त मुंहिंजी हिन महिल उमिरि 75 साल थी वई आहे ऐं 75 साल में मूं 50 साल पढ़ायो उन्हीं 50 साल पढ़ाइण जे बावजूद भी अल्हम्दुलिल्लाह मूं फ़कीर जी लाइब्रेरी आहे तमामु वॾे खां वॾी लाइब्रेरी आहे जंहिंमें 10,000 किताब अॼु भी मौजूद पिया मां दावा सां थो चवां त असांजे ज़िले सागड़ जे मशहूर लाइब्रेरियुनि मंझां हिकिड़ी लाइब्रेरी असांजी बि आहे इहे 10,000 किताब मूं पढ़िया आहिनि 50 साल मूं पढ़ायो आहे पर ख़ुदा जो कसम आहे अॼु भी जेकॾहिं कंहिं मसइले में मुंझी पवंदा आहियूं ख़बर न पवंदी आहे कलाकनि जा कलाक ॾींहंनि जा ॾींहं रातिनि जूं रातियूं गुज़री वेंदियूं आहिनि मसइलो किताबनि मां ॻोल्हे 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 बस वञी सम्झ में ईंदो बाक़ी ईअं लही मां लठ बनी सभु को पंहिंजे में वेठो हुजे नबी पाक जे सहाबनि ते एतिराज़ उम्मत जे वलीयनि ते एतिराज़ आलिमनि ते एतिराज़ सरकार जे अहल बैत ते एतिराज़ ख़बर ई कान्हे का इहे जहालत जे करे छो था पंहिंजो ईमान वञायो छो था पंहिंजो बेड़ो ॿोड़ियो छो था पाण खे ग़रक़ कयो पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करणी अथव त अल्लाह जे क़ुर जे फ़ैसिले ते तव्हांखे हलणो पवंदो पंहिंजी तव्हांजी सोच कहीं कम जी कान्हे का मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आउं न जेकॾहिं तव्हांखे मशवरो ॾियां जागो साला नंढ अथव हथ मथे खणो न सां कहिड़ा था जागो मां न तव्हांखे सलाह ॾियां अब्दुर्रहीम तव्हांखे सलाह ॾे बाबा ववणनि जो ॿिज हेतिरो विझजां कणक जो ॿिज बनी में हेतिरो एकड़ में विझजां फलाणी दवा ॾिजां फलाणो फुहारो ॾिजां तूं चवंदे अड़े मौलवी तूं चवंदे कम ई कोन्हे तोखे त ॿिज जी ख़बर कान्हे त केतिरो विझबो आहे मां जेकॾहिं कहिता बाबा ववणनि जे एकड़ में तव्हां ववण पोखियो भला ॼमंदव हिकिड़े एकड़ में 5 मण ककड़ा ॿिज विझो विझंदव न तव्हांखे ख़बर कान्हे अलाए छा न कोन जनाब अबा विझंदव
और जेकॾहिं चवां बाबा तव्हां कणक जी छट कयो न त पोइ तव्हां कणक जे एकड़ में 5 किलो खोड़ अथव विझंदव न साईं न मुफ्ती साहब जो चवे थो ऐं दवा ॾसां ऊंट पटांग हिकिड़ी हीअ दवा विझो हे फुहारो कयो तव्हां चवंदो बोल साहब तूं चुप करे वञी निमाज़ पढ़ाए तूं वञी मदरसो पढ़ाए इन बनीअ जी असांखे ख़बर आहे तोखे कहिड़ी ख़बर आहे पोइ अदा जे बनी जी तोखे ख़बर आहे त दीन जी ख़बर वरी असांखे नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा विलायत उलमाए अहले सुन्नत अल्लाह से इंशाअल्लाह तमाम असांखे सम्झ नसीब फरमाए मूं ये चंद हिकिड़ा तमहीदी कलमा इन जे लाइ तव्हांजे दिमाग़ में अॻु में रखिया आहिनि इन ॻाल्हि खे ज़हन में रखो ऐं हाणे अॻिते ॿुधो त मां तव्हांखे छा थो चवां सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फضلا मिन अल्लाह व रिदवाना अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में मुझे सोने नबी पाक जो नालो मुबारक वठी फरमायो त हज़रत मुहम्मद करीम मां अल्लाह जो रसूल मुझो रसूल माना माण्हुनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहारणी आहे त हू पाण जे तरफ़ खां का बि दावा खणी कोन आयो आहे हुनखे अल्लाह मोकिलियो आहे अल्लाह जे तरफ़ां ई तव्हांखे ॿुधाईंदो बेहद अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो फरमायो त मुंहिंजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मर्ज़ीअ सां कुझु बि कोन ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो महबूब जो कुझु ॻाल्हाईंदो आहे त उहो अल्लाह पाक जो वही हूंदो आहे माना नबी जी बि पंहिंजी मर्ज़ी कान्हे ममा यंतिकु अनिल हवा नथो नबी ॻाल्हाए पंहिंजी ख्वाहिश सां इन हुवा इल्ला वहयु यूहा जो कुझु बि नबी ॻाल्हाईंदो आहे सो अल्लाह जी वही जे ताबियो हूंदो जॾहिं नबी अल्लाह जे वही जो ताबियो आहे उहो बि अल्लाह जे ताबेदारी में पोइ त ॻाल्हाईंदो आहे पोइ तूं केरु थींदो तूं नबी खां न थिए जॾहिं नबी जे मथां कंट्रोल आहे रब जो अल्लाह पाक जो कानून आहे मुंहिंजा महबूब मां तोखे जेका ॻाल्हि चवां उहा माण्हुनि खे ॿुधाए अचो तव्हांखे हिकिड़ी हदीस न हदीस क़ुरान पाक जे आयत जे तफ़सीर में ॿुधाए पोइ मां अॻिते हलां थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम जे कचहरी में वेही जो कुझु ॻाल्हाईंदा हुआ
उन्हीं मुझे महबूब जी गाल्हाइण के चइबो आ हदीस। सुभान अल्लाह, हदीस है। छा बाबा? हदीस। सभई गाल्हाए छा? हदीस। माना रसूलुल्लाह जो कुछ फरमाए उन्हीं महबूब जे फरमान जो नालो हदीस। वो महबूब जे आॾो जेके सहाबी वेहंदा हा उन्हनि सहाबनि जा ॿ क़िस्म हा। हिकिड़ा उहे हुया जंहिंजो हाफ़िज़ो तेज़ हो, जो कुछ नबी करीम खां ॿुधंदा हुआसीं उनखे यादि थी वेंदो। ॿियो क़िस्म वरी सहाबा जो कहिड़ो हो, जो उहे कलम ऐं काग़ज़ खणी नबी पाक जो कुझु चवंदा वेंदा हा त उहे लिखंदा वेंदा हा। हे टियों दफ़ो छोकिरा उथिया आहिनि, वरी आया। तुंहिंजा काॾे मोकिलियो? हिकु करणु सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सवेर जो हिकु कराए पहुची विहारी न सवलो थिए। हिकिड़ा उहे जेके रसूलुल्लाह जूं हदीसूं यादि करे वेंदा, चओ सुभान अल्लाह। ऐं हिकिड़ा वरी उहे जेके यादि न करे सघंदा हा उहे वरी लिखंदा वेंदा। मालूम छो थिए त रसूलुल्लाह जे ज़माने खां वठी हदीस के महफूज करण जो तरीक़ो जारी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॼुकल्ह हिकिड़ी बेदीन क़ौम पैदा थी आहे जेके चवनि था त क़ुरान अल्लाह जो किताब आहे ऐं क़ुरान जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी अल्लाह खई आहे, त क़ुरान खे महफूज़ मां कयां थो। हदीस त नबी जी ॻाल्हि आहे, साहिब 200 साल खां पोइ 150 साल खां पोइ वञी इमाम बुखारी, इमाम तिरमिज़ी, इमाम मुस्लिम फलाणनि फलाणनि देर सां यादि कई ऐं यादि करे लिखियूं। हाणे नबी से 150 साल पोइ उनखां विसरी वियूं ॻाल्हियूं। इहे हदीस ते एतबार कोन्हे, बसि रुगो पढ़ो त क़ुरान पढ़ो, हदीस जी ज़रूरत ई कान्हे। इहे चवण वारा वॾा बेवकूफ़ आहिनि। मां सबूत थो ॾियां त नबी पाक जे ज़माने में लिखण वारा बि हुया, यादि करण वारा बि हुया। तंहिंजे करे जीअं क़ुरान खे असांखे मञणो आहे तीअं रसूलुल्लाह जे हदीस खे बि मञणो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी सगोरो नबी मस्जिद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में काग़ज़ बि खणी आयो, कलम बि खणी आयो। महबूब करीम अलैहिस्सलाम जे जाइ वेहण वारी जे आॾो अची वेही रहियो। ॿिया उते सहाबी हिन खां जेके अॻे वेठा हा हिनखे चवां था ॾे ख़बर, अॼु तूं कलम बि खणी आयो आहे, काग़ज़ बि खणी आयो आहे, छो? उन चयो यार मुंहिंजो यादगीरो पको नाहे, जेका ॻाल्हि ॿुधंदो हा सा थोरे टाइम खां पोइ विसरी वेंदी आहे। इन जे करे मां अॼु नबी पाक अलैहिस्सलाम जूं सुबुह खां शाम ताईं जेतिरियूं बि हदीसूं आहिनि सभु लिखंदो वेंदुसि। अल किताबतु क़ैदुल इल्म, इहो अरबी जो पहाको आहे। इन जी माना इहा आहे त लिखण इल्म खे महफूज़ कंदो आहे, लिखबो त इल्म महफूज़ थी वेंदो आहे। हुन सहाबी चयो त मां रसूलुल्लाह जी हदीसुनि खे महफूज़ करणो थो चाहियां ऐं कलम बि खणी आयो आहियां, ऐं काग़ज़ बि खणी आयो आहियां। अॼु हुज़ूर जेकी फरमाईंदा वेंदा सो मां लिखंदो वेंदुसि। हिकिड़ो ॿियो सहाबी वेठो, हालाको बि सहाबी हो, हुनजी नियत में बि खलल कोन हो। सोच हुनजी एतिरी न न ला तक्तुब, न लिखजां। छो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं गुस्से में हूंदो आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं राज़ी हूंदो आहे, नबी पाक अलैहिस्सलाम खे कॾहिं थकावट हूंदी आहे, नबी पाक अलैहिस्सलाम खे कंहिं ख़ुशी हूंदी आहे, कंहिं नबी पाक अलैहिस्सलाम खे फ़िक्र ॻणतियूं हूंदियूं आहिनि। हाणे कॾहिं थक, कॾहिं ॻणती, कॾहिं फ़िक्र, कॾहिं सोच, उन हर शइ थोरी लिखबी।
लिख भी उहा शइ जेका सोचे समझी चङे नमूने सां दिमाग़ खे हाज़ुर करे पोइ ॻाल्हि कजे उहा लिख भी हर शइ न लिख नबी से जो हालतूं आहिनि कमल गुस्से में आहिनि कमल ख़ुशी में आहिनि कमल महबूब तकलीफ़ में आहे कमल सुकून में आहे कमल आराम में आहे कमल बेआरामी आहे कमल ओजागो आहे कमल थकावट आहे कमल कहिड़े हाल में आहे हाणे हुनजो चवणो त नबी पाक जूं कैफ़ियतूं जुदा जुदा आहिनि त महबूब जे ॻाल्हाइण जो अंदाज़ बि जुदा जुदा हूंदो गुस्से में जेको ॻाल्हाईंदो सो कम जो न हूंदो गम में जेको ॻाल्हाईंदो सो बि कम जो न हूंदो गिणतीअ जे टाइम ते जेको ॻाल्हाईंदो सो बि कम जो न हूंदो तंहिंजे करे हर शइ न लिखबी चरिया बस करे वे हुन चयो न का तुंहिंजी हलंदी न का मुंहिंजी हलंदी इजो नबी साईं अचनि था हुज़ूर खां पुछूं था जे हुज़ूर इजाज़त ॾिनी त लिखंदुसि न त कोन लिखंदुसि और मुझा प्यारा दोस्तों थोड़ी देर गुजरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठी आया जिए जो मुझो हबीब करीम न कचहरी में वेठो आ सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम मुझे महबूब पाक जा गुलाम साम्हूं वेठा ओ कलम खणी अचण वारो कागज़ खणी अचण वारो हुजूर पाक अलैहि सलाम के वेहण सां सवाल करे थो या रसूल अल्लाह अॼु मां हे कलम बि खणी आयो आहियां कागज़ भी खड़ी आयो अवां जी हर शइ लिखण चाहियां थो इन्हीअ जे करे जो मुझो यादगीरो नाहे पर ही सहाबी मूंखे झले थो त नबी पाक कॾहिं गुस्से में आ कॾहिं नबी पाक ख़ुशीअ में आ कॾहिं नबी पाक चङा भला आहिनि कमल नबी पाक अलैहि सलाम खे तकलीफ़ हूंदी आ कमल कहिड़ो हाल आ त कमल कहिड़ो हाल आ नबी पाक जूं हालतूं ऐं कैफ़ियत धार धार आहिनि तो गुफ्तगू भी धार धार हूंदो हर शइ लिखण जी कान हूंदी आहे क़िबला मांखे त हिन शक में विझी छॾियो आहे भला ॾियो ख़बर तव्हांजी हर शइ लिखां या तव्हां जेका चओ उहा लिखां सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा मुझे सोने नबी जेको जवाब ॾिनो आहे वो मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो इंशाअल्लाह ताला तव्हांजो असांजो ईमान ताज़ो थींदो करोड़नि लखनि जो जवाब आहे अदा किथां जो लाउड आहे मोहम्मद कासिम बिरोई मोहम्मद कासिम लाउड त भलो आहे कुआरे खे जरा छा थियो आहे चट लॻो पियो आहे थोरो बिरो की में हलाएसि आवाज़ त ॾीसी यार उपोड़ो माण्हू ज़ोर ॾेई सीने में सूर पइजी वियो सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा दोस्तों अजीजो उन्हीं सहाबी पुछो या रसूल अल्लाह मां अवां जी हर शइ लिखां या न सुभान अल्लाह ही त चवे थो हर शइ न लिखबी कमल गुस्से में कमल कावड़ में कमल ख़ुशीअ में कमल सुख में कमल दुख में कमल कहिड़े हाल में कमल कहिड़े हाल में हालतूं बदिलल त महबूब जे गुफ़्तगू जो अंदाज़ भी बदिलल हूंदो आहे तव्हां कोन चवंदा हो यार अॼु हिन हमरा जो मूड सही न आहे मिलंदा आहियूं त ख़ुशि थींदो आहे भाकुर पाईंदो आहे चांहियूं पीआरींदो आहे सलाहूं कंदो आहे अॼु सुजो वेठो आहे मूड ख़राब माना मूड ख़राब जी हालत में हालत बदिलजो वञे हाणे हुन बि इन अंदाज़ में पुछो कि मिला ॾियो ख़बर तव्हांजी हर शइ लिखां कॾहिं तव्हांजो मूड कहिड़ो आहे कॾहिं तव्हांजो मूड कहिड़ो आहे कॾहिं तव्हां ख़ुशी में आहियो कमल गम में आहियो कमल दुख में आहियो कमल सुख में आहियो कमल ओजागो आहे कमल ओजागो नाहे हर शइ लिखिजे या न नबी बा फरमाता वल्लाहि ला यखरुज मिनहु इल्लल हक़ सुभान अल्लाह
मदीने वारे साईं अता कुर्बान वञा अल्लाह जे हबीब फरमायो ओ अदा साहबी कागज़ कलम खणी नचण वारा मां मोहम्मद तो के चवां तो हर शइ लिख इन जे करे जो मूंखे कसम आ उनी अल्लाह जे ज़ात जो त हिन मुंहिंजे वात मां जो कुझु निकिरंदो आहे सो हक़ हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा हूंदो आहे हक़ हूंदो आहे हिन मुंहिंजे वात मां जो कुझु बि निकिरंदो आहे सो हक़ हूंदो मुझे हक जे मथां न गुस्से जो असर थींदो आहे न कावड़ जो असर थींदो आहे न दुख जो असर थींदो आहे न थकावट जो असर थींदो आहे न बीमारी जो असर थींदो आहे ॿिया माण्हू कमल गशी में हूंदा आहिनि बेहोशी में हूंदा आहिनि कमल कहिड़े हाल में त कमल कहिड़े हाल में नबी पाक जी ज़ात फरमाइनि था मां अल्लाह जो नबी मासूम आहियां मुंहिंजी हिफ़ाज़त मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे मुझे जुबान मां जो कुछ निकरंदो आहे सो अल्लाह जो वही हूंदो सुभान अल्लाह जो ख़बर ईमान ताज़ो थियो अलाए न मालूम तो त मुंहिंजे महबूब करीम जी हर ॻाल्हि हक़ आहे चओ हर ॻाल्हि हाँ हाणे सहाबी नबी पाक जे ज़माने में लिखंदा हा इन मथां साबित आहे त लिखणु रसूलुल्लाह जे ज़माने में बि सहाबनि खां साबित आहे उहे महबूब जूं हदीसूं लिखंदा हा इमाम बुखारी वीचारणे लाइ चए थो 150 साल खां पोइ आयो इमाम मुस्लिम तन आयो पोइ पोणा 200 साल खां पोइ आयो फलाणो हेतिरे अरसे खां पोइ आयो न न न जे इमाम बुखारी या इमाम मुस्लिम खे जेके बि हदीसूं मिलियूं उहे सहाबा किराम खे यादि हुयूं या सहाबा वटि लिखल आहिनि का अहिड़ी ॻाल्हि कान्हे जेका मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी गैर मोतबर ॻाल्हि हुजे न सभु कुझु नबी पाक जूं मोतबर ॻाल्हियूं हुयूं ऐं उन मोतबर ॻाल्हियुनि ते त अल्लाह ताला जो क़ुरान शाहिद आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मुंहिंजो महबूब पंहिंजे मर्ज़ी सां कोन ॻाल्हाईंदो आहे जो कुझु ॻाल्हाईंदो आहे सो ख़ुदा जो वही हूंदो हाणे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इन जे मथां ही आयत शाहिद आहे अल्लाह ताला फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझो मिठो महबूब मोहम्मद मुस्तफा मां अल्लाह जे तरफ खां तव्हां ॾे आयो कंहिंजे तरफ आयो अल्लाह जे तरफां जेको अल्लाह जे तरफ खां आयो आहे तो ॻाल्हि बि अल्लाह जी ॿुधाईंदो वक्त जा हाकिम असांजा को वज़ीर आला है को से कमिश्नर आ को डीसी आ को पुलिस जो अमलदार आ को केड़ो आ वे वक्त जे हुकूमत जा नुमाइंदा हूंदा हन वे वक्त जे हुकूमत जूं ॻाल्हियूं कंदा हन असां खे जो कुछ ॿुधाईंदा हन सो गवर्नमेंट जो कानून हूंदो आ मुंहिंजा दोस्त अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह अल्लाह जो नुमाइंदो आ नबी करीम अलैहिस्सलाम असां खे जो को ॿुधाईंदो आ सो अल्लाह जो पैगाम सुभान अल्लाह पंहिंजे तरफ़ खां कुझु बि न चओ पंहिंजे तरफ़ खां कुझु बि न ॾाढे जो पंहिंजे तरफ़ खां कुझु बि न जो कुझु मुंहिंजो हबीब ॿुधाए सो अल्लाह जे तरफ़ खां तॾहिं अल्लाह ताला चयो त मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजो मोहम्मद मुंहिंजो मोकिलियल अथव हाणे अॻिते हलो वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो मुस्तफा त अल्लाह जो रसूल पर वल्लज़ीन माहू उहे शख्स उहे भागन भरिया उहे खुशकिस्मत माण्हू वल्लज़ीन मअहू
जेके मुझे सोने नबी पाक सां गॾु आहिनि अल्लाह ताला फरमाए तो अशिद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम कोई काफ़रन जे लाइ त मौत हुया पर पंहिंजा पाण में खीर खंड हुया सुभान अल्लाह सुभान अल्लाह वल्लज़ीन मअहू ऐं उहे शख्स जेके नबी पाक सां गॾु हुया अल्लाह ताला फरमाए थो अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़रन ते सख़्त पर रुहमाउ बैनहुम पंहिंजा पाण में इहे हा जे सॻो भाउ हूंदो आहे पर सॻनि भावनि में बि इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे जंग झेड़ो थी पवंदो आहे पर अल्लाह ताला फरमाए थो त मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे जेके ग़ुलाम ॾिना सहाबी ॾिना उहे अहिड़ा त पक्का पाण में मोहब्बत करण वारा हा जो अरुहमाउ बैनहुम ॿई महबूब करीम जा सभु सहाबी जेके नबी पाक सां गॾु हुए समूरे जा समूरा पंहिंजा पाण में रहीम हा खीर खंड हाणे अल्लाह जी शाहिदी मथे या अब्दुर्रहीम जी अल्लाह जी अब्दुर्रहीम ज़ुबाने चए तो फलाणो साहबी फलाणे सां कोन ठहंदो फलाणो साहबी फलाणे सां कोन ठहंदो फलाणो साहबी फलाणे सां विढ़ियो हो फलाणो साहबी फलाणे सां टकराईंदो हो फलाणो फलाणे खे न सहंदो हो या मां ॻाल्हि कयां अॼुकल्ह पढ़िया लिखिया जेके आहिनि असांजा कॉलेजनि में 2-3 ॾहाड़ा पढ़िया यूनिवर्सिटी में 2-3 ॾहाड़ा पढ़िया हाई स्कूल में पढ़िया खोड़ दुकाननि ते किताब पिया नालो छा लिखियो पिया तारीख़ इस्लाम ये शराब जो शीशो हुजे सॼो अंदर शराब भरियो पियो आहे बुझी फर्स्ट क्लास ॾेई मथां लेबल लॻाए सजेसि तो रूह अफ़ज़ा शरबत कौन थी तो वो शरबत थी दो कौन थी छो अंदर छा भरियल आहे शराब भरियल ज़हर जी बोतल हुजे सॼी बोतल ज़हर सां भरी पई आहे भलोड़ बुझी ॾेई मथां लेबल लॻाए छॾियोसि ख़ालिस माखी कौन थी माखी थींदी लिखियो जो पियो अला हाज़ल क़ियास अॼुकल्ह इस्लाम जे नाले सां मज़ाक कई थी वञे तारीख़ूं लिखिजी वयूं किताब लिखिजी विया जेके दोजादू त भरमार लॻी पई आहे लेबरियूं भरिजी वयूं गार्नर ठाहिया पिया आहिनि ऐं सुभाणे पढ़ण वारो तारीख़ इस्लाम आहे तारीख़ इस्लाम आहे अरे तारीख़ इस्लाम आहे इहा तारीख़ इस्लाम अबू बकर लिखी आहे हज़रत उमर लिखी आहे हज़रत उस्मान लिखी आहे अली अल मुर्तज़ा लिखी आहे इमाम बुखारी लिखी आहे इमाम मालिक लिखी आहे लिखी कया लिखण वारो को प्रोफेसर आहे को लेक्चरर आहे को मुंहिंजा दोस्त ईअं सी MBBA पास आहे को BA पास आहे कंहिं वरी पुठियां पुछ कढे छॾियो अथई PhD डॉक्टर साहब ऐं अंदर वरी सॼो गंद भरियो पियो आहे फलाणो फलाणे साहिबी जो दुश्मन हो फलाणो साहिबी जो दुश्मन हो फलाणा साहिबी फलाणे सां कोन ठहंदा हुआ फलाणे सां जंग कई ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे तूं ख़ुदि मुस्लमान आहे हिकिड़े पासे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े प्रोफेसर जी हदीस सही ॻाल्हि आहे ॿिए पासे अल्लाह जो क़ुरान आहे हो प्रोफेसर साहिब चवे थो विढ़ियल आहे अल्लाह जो क़ुरान चवे ठहियल आहे सुभान अल्लाह जी ॻाल्हि मञी दे ॾाढे चौका जी मञी दे ये गलत था चवन जेके चवन था सहाबा किराम जे बारे में घट वध ॻाल्हाइनि था नबी पाक जे सहाबा जा मुंहिंजा दोस्त इख़्तिलाफ़ बयान कनि था न तो असांखे को हक़ कोन्हे को जंहिंजी अल्लाह पाक 7 आसमाननि तां सचाई नाज़िल फरमाई आहे उनखे ज़मीन वारा कूड़ो करे कोन था सघनि अचु त मां तोखे क़ुरान ॿुधायां
अल्लाह ताला फरमायो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम। अल्लाह जे कुरान बस ये खड़ो जब सिधी में चमा रसो वढे छदे रसो वढजी वियो हाने आइखे एतराज जी जरूरत काने। अल्लाह ताला है कुरान शरीफ आयत में ये घणी समझो तो बेदीन जो रसो वढे छदे। सुभान अल्लाह बुधो तवा के माना बुधाया लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन मां अल्लाह जी ज़ात उन्हनि ईमान वारन मोमिनन खां राज़ी आया जंहिं मुंहिंजा महबूब तोसां हुदैबिया वारे जम मैदान में वण जे हेठां वेही तुंहिंजी बैयत कई हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाहिल अज़ीम। लक़द रदियल्लाहु बेशक राज़ी थियो अल्लाह अनिल मोमिनीन उन्हनि ईमान वारन खां अल्लज़ीन उहे माण्हू युबायिऊनका जेके तोसां हथ हथ में मिलाए रहिया तहत शजरत वण जे हेठां। अल्लाह ताला तुझे मां छो राज़ी आहियां फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम इन बैयत करण वारनि जे दिल में जेका ॻाल्हि सामा अल्लाह खे मालूम। सुभान अल्लाह मां हिते न तव्हांजे आॾो कसम खणा मां तव्हांजे आॾो चवां बाबा मां तव्हां ॾे ख़ैर ख़्वाही सां आयो आहियां तव्हां ॾे नेक नियती सां आयो आहियां मुंहिंजो को दुनिया जो गर्ज़ कोन्हे को मतिलबु कोन्हे। हिकिड़ा चवंदा मिठी थो मौलवी कसम खणे आयो आहे सणबी मानी खाइण। जागो थाला नंढ अथव गुलाम कादर फकीर छेलो कुठो हूंदो बोली साहब जो बना रोज दाल खाई खाई आंडरा था सड़ल पिया अॼु वञा सांदन जे ॻोठो को छेलो त खाई अचे। अरे शाह फरमाया कुकड़ी को तुसां दाणे न चुगो दाल असां ॾे आंडरे साड़ घते न ॾिन न बूटी न को हॾो। मां त चवंदुसि बाबा मां त ख़ुदा कारण आयो आहियां ख़ुदा कारण आयो आहियां तव्हांखे हक़ जो पैगाम पुॼाइण आयो आहियां पर तव्हां सभु त न पर के अहिड़ा बि हूंदा चवंदा मौलवी साहब भली कसम खणे आयो मिड़ी मानी खाइण। पर तव्हांखे मुंहिंजे दिल जी ख़बर आहे ॾाढे बालक ॾाढे ॻाल्हायो त मुंहिंजे दिल में छा आहे तव्हांखे ख़बर आहे ॻाल्हायो अदा। पर अल्लाह तो चवे मुंहिंजा महबूब जन तोसां न बैयत कई उनजे दिल जी मां अल्लाह खे ख़बर अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम इन बैयत करण वारनि जे दिल में जेका तो मोहम्मद सां सचाई आहे तो मोहम्मद करीम सां वफ़ादारी आहे दीन सां सचाई आहे उनखे मां अल्लाह ॼाणा थो तॾहिं क़यामत ताईं क़ुरान में लिखी थो ॼा लक़द रदियल्लाहु अनिल मोमिनीन इन ईमान वारनि खां मां रब राज़ी आहियां। सुभान अल्लाह। अरे दुनिया में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन तनहार भला भला बाग आहिनि काथे सरोली अंब बीठो आहे काथे चौसो अंब बीठो आहे कंहिं जाइ ते मुंहिंजा दसुदड़ी जो अंब आहे किथे भलोड़ केला बीठा आहिनि किथे अंगूरनि जा वण आहिनि कंहिं जाइ ते सूफ़नि जा वण आहिनि कंहिं जाइ ते मुंहिंजा दोस्त अलाए छा न छा भले खां भला वण आहिनि पर कंहिं वण खे अल्लाह क़ुरान में कोन साराहियो आहे उन वण खे अल्लाह साराहियो आहे जंहिं वण जे हेठां रसूलुल्लाह वेही असहाबन खां बैयत वरती ऐं उहो वण छा जो हो कंडीअ जो। सुभान अल्लाह। छा
साजो वणो चो कंडीअ जो ॾाढे ॻाल्हि साजो अड़े ख़ुदा न अंब साराया न ख़ुदा खजू सारायूं न ख़ुदा तुंहिंजा सूफ़ तूत साराया न तुंहिंजे केलनि खे ख़ुदा सारायो न रब करीम जी ज़ात खे भलनि बागनि जे गुलनि गुलाबनि खे सारायो अल्लाह ताला जे क़ुरान में बयान कयो त कंडी जे सुकल वण जो जंहिंजी छांव बि छिटड़ी ही पर उन जे हेठां आमना जे लाल वेही सहाबनि सां बैत कई अल्लाह उन जो क़यामत ताईं क़ुरान में ज़िक्र करे वाह वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी ज़ात दा क़ुर्बान हाणे ॾिसो न त इन्हनि सहाबनि जी सचाई काथों लथी जो अर्शन तां ॾाढे ॻाल्हि काथों लथी अर्शन तां लथी अर्शन तां अञा तोखे 3 आयत ॿुधाया सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी भी आयत ॿुधाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना सुभान अल्लाह अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून सुभान अल्लाह व बिहम्दिही कुरान शरीफ जी सूरत तौबा सुभान अल्लाह और इस तौबा सूरत जी आयत अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू जन मिठे मोहम्मद करीम ते ईमान आंदो वजाहदू ऐ नबी पाक सां गॾिजी जिहाद ते विया वहाजरू ऐं उन्हनि हिजरत कई वजाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम ऐं उन्हनि जिहाद कयो पंहिंजे राह में अल्लाह जे में माल भी ख़र्च कयूं त जान भी ख़र्च कयूं अल्लाह ताला फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह इन्हनि माण्हुनि जो दर्जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो सुभान अल्लाह वाह वाह अदा तुंहिंजे मुंहिंजे लाइ त आसमान तमामु वॾो आहे चओ सुभान अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे लाइ त ज़मीन तमामु वॾी आहे चओ सुभान अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे लाइ त हमालियो जबल तमामु वॾे खां वॾो जबल आहे तुंहिंजे मुंहिंजे लाइ त कोह काफ जो जबल जेको सॼी दुनिया खे ॿाहिरां कोट वांगुरु फिरियो बीठो आहे उहो तमामु वॾो आहे ऐं उहो मुजादा हिन ज़मीन खे अॼु ताईं कंहिं भेटे कोन ॾिठो आहे त किथां शुरू थी आहे किथे ख़तम थी आहे सुभान अल्लाह अल्लाह जे मुल्क जी ख़बर अल्लाह खे आहे ॿियो कंहिंखे ख़बर कान्हे मुंहिंजा दोस्त अदीज़ तुंहिंजे नज़र में 7 ज़मीनूं वॾियूं आहिनि तुंहिंजे नज़र में 7 आसमान वॾा आहिनि तुंहिंजे नज़र में समुंड वॾो आहे तुंहिंजे नज़र में मुंहिंजा दोस्त अदीज़ जबल वॾा आहिनि पर अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजे नज़र में इहे वॾा आहिनि पर मां अल्लाह वटि मुस्तफ़ा जे सहाबनि जो शान वॾो आहे सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह मालूम थियो त 7 ज़मीननि खां बि वॾो चओ 7 ज़मीननि खां बि 7 आसमाननि खां बि हमालिय जबल खां बि समुंड खां बि मुंहिंजा दोस्त कोह काफ़र जबल खां बि पर अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे अर्श खां बि वॾो आहे
सुभान अल्लाह उन मोहम्मद जे वफ़ादारन जो नबी जे गुलामन जो नबी पाक अलैहिस्सलाम जे सहाबा किराम जो नबी करीम अलैहिस्सलाम जे वफ़ादारन जो मां अल्लाह ताला हुन जे दिल के पढ़ो मां रब करीम जे दिल में घुमी आयो आया वो रब के ख़बरात जे दिल में चाहे उन जी सच्चाई जे करे मां रब ताला चवा तो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन मां इनल मोमिनन का राज़ी है सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़ो जाहिल उठी भी चवे हीअं न हो हूअं हो हीअं न हो हूअं हो उन खे चइबो पुट पीउ चंदो कयूं तोखे गिदू बंदर था दाख़िल हली करायो ॿियो तुंहिंजो इलाज ई कोन्हे असां वटि जे पैसा न हूंदा त ओड़े पाड़े मां मिड़े संगत में झोली जलबी त 2-3 हज़ार थी ॾींदा तो बुछड़े खे कंहिं इस्पताल जे हवाले कबो पोइ उते मोचड़ा बि खाईंदे पादर बि खाईंदे उते पाणे उघाड़ो करे सिधो बि कंदई तो ॼट जे पुट खे क़ुरान जी कहिड़ी ख़बर तोखे हदीस जी कहिड़ी ख़बर सिद्दीक़ ऐं फारूक जी शान जी कहिड़ी सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम जो सुभान अल्लाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह हुजूर साहिब नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था हदीस आ रसूलुल्लाह जी पाण फरमाइन था जीअं तव्हां जो ताम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां जो ताम वो पुलाव हुजे गोड़ हुजे भिंडियूं हुजनि कुकड़ हुजे अकर हुजे महबूब फरमाए तो तव्हां जी बिरयानी हुजे अवां जो कहिड़ो बि ताम हुजे पर लूण खां सवा फिको फिको हूंदो आहे अवां हुन खे कोन खाई सघंदा हो मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजी उम्मत बि मुंहिंजे सहाबा खां सवा फिकी थी नारे तकबीर अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक शान सहाबा जिंदाबाद नारे विलायत पीरान पीर खे केरु मञींदो आहे सुभान अल्लाह मुंहिंजे पीर जहिड़ो तुंहिंजो पीर नया मुंहिंजे पीर जहिड़ो कहजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर नया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ पर झूमो झूमो सुभान अल्लाह मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर नया मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर नया दर खोड़ नगर दस्तगीर नया दर दस्तगीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज मकानी बगदाद जे बादशाह वटि हिकिड़ो माण्हू आयो आहे चवे तो सुहिणा अब्दुल कादिर जीलानी मूंखे ॿुधाए त मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो सहाबी हज़रत अमीर मुआवियो वधीक आहे या अब्दुल अज़ीज़ उमर बिन अब्दुल अज़ीज़ वधीक आहे उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे लाइ सभिनी आलमनि लिखियो आहे वॾो आदिल हो वॾो इंसाफ़ वारो हो ऐं ईअं खणी सम्झो त अदल ऐं इंसाफ़ में जेकॾहिं उनखे खुलफ़ाए राशिदीन जे बराबरि चइजे त शक न आहे पर सहाबी कोन हो जो सहाबी ताबई
ताबई उनखे चइबो आहे जेको सहाबनि खे ॾिसे पाण सहाबी कोन्हे उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे मुंहिंजा प्यारा दोतो जमल बादशाहीअ ते वेहारियऊं उनजी जेका ज़ाल हुई उहा उनजे चाचे जी घरवारी हुन वटि उन्ही ज़माने में 2.5 लख रुपयनि जा कहा जेके उनखे हुन पंहिंजे पीउ सुलेमान ॾिना हा त तूं मुंहिंजी न्याणी आहीं मां बादशाह आहियां मां पंहिंजी न्याणीअ खे गह थो ॾियां 2.5 लख जा सोना हीरा जवाहिर मोती मुंहिंजा दोस्त उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी घरवारीअ खे पीउ खां इनाम में मिलिया हा नाज में मिलिया घणा 2.5 लख अॼुकल्ह तव्हांखे 2.5 लख रन ज़ाल वटि बि पिया जेको टांगो थो हलाए उन वटि 2.5 लख रुपया आहे हे चिकी हलाइनि था उन वटि 2.5 लख पिया आहिनि पोइ अॼुकल्ह जे हिसाब सां न सोचजांइ अॼु खां 1400 साल अॻे सोचजांइ त 2.5 लख ईअं खणी सम्झो त 2.5 खरब जे बराबरि छाजे बराबरि करोड़ बि न अरब बि न खरब 2.5 खरब 2.5 खरबनि जा माई वटि जबल हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे पटको ॿधायूं चयूं तूं अॼु खां पोइ मुसलमाननि जो बादशाह हो ज़ाल हिन खे घर में आयो त मुबारक नहीं उमर बिन अब्दुल अज़ीज़ तूं मुसलमाननि जी वाह में संभाली आहे तोखे मुबारक हुजे ज़ाल खे चई हाणे तूं मुंहिंजी ज़ाल रहणु चाहे थी या मूंखे छॾणु चाहीं थी अल्लाहु अकबर जी तो जहिड़ो मुड़ुसु मां किथे छॾींदसि कि जेकॾहिं मूं जहिड़ो मुड़ुसु तोखे क़बूल आहे त पोइ मूंखे क़बूल कर इहे 2.5 अरब खरब जा गह बैतुल माल में सरकारी खज़ाने में दाख़िल कराए त ग़रीबनि ते ख़र्च कयां सुभान अल्लाह थोरो सोच 2.5 खरब उहे गह हुन वटि हा सोन हीरा मोती जवाहिर हा 2.5 खरब रुपए जो सामान हो ज़ाल खे चई या त इहे बैतुल माल में जमा करा यानी सरकारी खजाने में जमा करा त मिस्कीन जेके बुख था मरण मिस्कीननि खे दवा कान्हे मिस्कीननि खे लटो कपड़ो कोन्हे मिस्कीननि जा बच्चा तालीम नथा हासिल करे सघनि मिस्कीननि खे अझो झुको कोन्हे मिस्कीननि खे घर कोन्हे उनखे तुंहिंजे 2.5 लख गह रखी छा कंदी इहे पिया आहिनि पेतनि जो सीगार इहे ॾे त मां ग़रीबनि ते ख़र्च कयां जे तूं ॻह प्यारी थी करी त मां तोखे तलाक थो ॾियां छॾे थो ॾियां मूंखे उहा औरत न खपे जंहिं वटि 2.5 खरब हुजनि क़यामत में ख़ुदा मूंखां बि पुछाणो अवां इन्ही मां अंदाज़ो लॻायो त केॾो आदिल सुभान अल्लाह जेकॾहिं हुजे हा अॼुकल्ह जे ज़माने जो न अॼुकल्ह जहिड़ो को हुजे हा त उहो चवे हा 2.5 खरब तोखे अॻे ई पीउ ॾिना थी हाणे वरी 2.5 खरब मां ॿिया बि तोखे सरकारी खज़ाने मां न थो 5 खरब त पूरा छॾी थो वटि हुजादा ईअं न पर न साम्हूं उमर बिन अब्दुल अज़ीज़ आहे सुभाणे ऐं उहो उमर बिन अब्दुल अज़ीज़ आहे हिन मां अंदाज़ो लॻायो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 100 साल पोइ आयो आहे महबूबन करीमन जो जेको अंदर कच्चो घर हो जेको अम्मा आशा सिद्दीका जो घर हो जेको अॼुकल्ह गुंबद ख़ज़र आहे महबूब जे कदमनि शरीफ़नि खां मुंहिंजा उनखे ॿाहिरां ॿी वाह हिकिड़ी भित ॾिनऊं वरी ॿी भित ॾिनऊं उहो कच्चो घर अंदर रहिजी वियो राति जो मदीने में मींहुं वठो तेज़ मींहुं वठो एॾो मींहुं वठो जो महबूबन करीमन जे पेरनि वारी जेका भित ही कची सां किरी पई ऐं कंहिंखे ख़बर ई कान हुई छो त उन खां हिकिड़ी ॿाहिरां भित वरी उन खां पोइ टीं भित अंदर किरी पई कंहिंखे ख़बर ई कान्हे रात जे टाइम ते उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे नबी पाक जी ज़ात ख्वाब में फरमायो ओ उमर बिन अब्दुल अज़ीज़ जल्दी पहुच मुझे पेरन वारी दीवार किरी पया इनखे नए सिर तामीर करा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
अल्लाह चओ सुभान अल्लाह। हाणे ये ॻाल्हियूं मां तव्हां किनी जे लाइ थो ॿुधायां तव्हांखे अंदाज़ो पए त इन जो शान छा हो। सुभान अल्लाह। असां त सिखूं था साल गुज़री विया हबीब जो दीदार कॾहिं थे पर महबूब जो दीदार कोन थो थे। असांखे ये वाइज़ कयासीं तकरीरूं कयूंसीं किताब लिखियासीं नमाज़ूं पढ़ियूंसीं पर महबूब जे दीदार लाइ सिखूं पिया। ऐं हुन आशिक़ जो शान त निहार जो महबूब ॻाल्हाएसि पियो त हली आ जी मुंहिंजी दीवार खे सिधो करे। सुबह जो तब भगो आ दौड़ियो आ घोड़े ते चढ़ियो आ सिधो मस्जिद नबवी में आयो आ। पहुचण सां फौरन दरवाजा खोलाए हिकड़ी दीवार क्रॉस करे अंदर वियो वरी ॿी दीवार क्रॉस करे अंदर वियो। अंदर जो वियो त बराबर जेका कच्ची दीवारी सां महबूब जे कदमनि खां किरी पई। वो वरी नए सिर तामीर कराई नए सिर हुनजी इमारत कराई। इन मां अंदाज़ो लगायो त उमर बिन अब्दुल अजीज जो मक़ाम केॾो वॾो। हाणे पीरान पीर खां माण्हू छा पुछो त अमीर मुआविया जो शान मथे या उमर बिन अब्दुल अजीज जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿुधंदो अलाए न चङो भला हथ मथे खणो जेको सुम्ही पिया हो। तव्हां बि सुम्ही पिया हो हथ मथे खयो आहे। हथ मथे कयोसीं असीं जागूं पिया पिया मूं त चयो को सुतो आहे सो हथ मथे खणे। हाणे सुतण सां छा ॻाल्हायां सुको जो जागूं पिया साईं। चओ सुभान अल्लाह। हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी खां पुछे तो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ। दर खोड़ मगर दस्तगीर न आ। आई पीरान पीर रसूलुल्लाह खां 500 साल पोइ आयो आहे। घणा 100 साल? अमीर मावियो नबी साईं जे ज़माने जो आ। उमर बिन अब्दुल अजीज सहाबा जे ज़माने जो आ। माना समझो त 20 सदी जो आ। ऐं हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 5 सदी जो आ। ऐं पीरान पीर खां आलिम पीरान पीर उन खां माण्हू सवाल कनि था साईं जो ख़बर हज़रत उमर बिन अब्दुल अजीज हेॾो आदिल हेॾो नेक हेॾो सालिहो हेॾो भलारो उहो भलो या हज़रत अमीर मुआवियो भलो। हाणे पीरान पीर जी फतवा ॿुधजां कन खोले ॿुधजां निंड न कजां। पीरान पीर रहमतुल्लाह ने फरमाए तो जे मां अब्दुल कादिर जीलानी का पुछो था त मां फतवा इहा तो ॾियां त अमीर मुआवियो जे घोड़े ते नबी पाक सां गॾु जंग ते वेंदो हो। अॻियां नबीअ जो घोड़ो हूंदो हो पोयां अमीर मुआविया जो घोड़ो हूंदो हो। उन घोड़े जे नासुन में जेका मिट्टी पवंदी हुई उन हज़रत अमीर मुआविया जे घोड़े जे नासुन वारी मिट्टीअ तां सवे उमर बिन अब्दुल अजीज घोड़े छॾिया। सभई जो सुभान अल्लाह। हिकिड़ो उमर बिन अब्दुल अजीज न अहिड़ा सवा उमर बिन अब्दुल अजीज हुजनि। अमीर मावियो त अञा ॿी शइ आहे पर अमीर मावियो जे घोड़े ते चढ़े ऐं घोड़ो नबी जे घोड़े जे पोयां हले हुजूर जे घोड़े जे कदमनि मां मिट्टी उॾामे उहा हज़रत अमीर मुआविया जे घोड़े जे नासुन में वञे। उहा जेका नासुन वारी मिट्टी आहे उहा मिट्टी बि जेका आहे सा उमर बिन अब्दुल अजीज खां लख दफ़ा भली। या फतवा कह दिया जो पीरान पीर सुभान अल्लाह। नालो खड़ो नालो कह जी फतवा तू पीरान पीर खां वॾो। अॼुकल्ह वरी शाहन जो दिमाग़ ख़राब थियो आहे। शाह साहब तू माफ़ कजां साईं असां सैयद आहियूं अहल बैत आहियूं अमीर मावियो असांखे नथो घणे। छा पीरान पीर सैयद कोन हो जा? सुभान अल्लाह।
मेरा शाह मदद कर मुझी मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ जो तू वसीलो ऐं वली अरे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ले मेरा शाह मदद कर मुझी ताह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी अरे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद दे मेरा शाह मदद कर अची औखी अवेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ी दे पेर तो औलाद अली शेर कर का माड़ मुरीद दे मेरा शाह मदद कर मुझ जिलानी जनाब मूसा खौसन खारजी थे त्या फर खराब अरे सुल्तानी शिताब अची कर का माड़ मुरीद दे ओ चाचा शाह साहब न तू भिटाई खां मथे आ न तू पीरान पीर खां मथे आ भिटाई पीरान पीर खे सैयद पियो सॾे तू उन्हनि खां मथे कोना तोखे त भंग चस नशे आफ़ीम अखां वांद काई सुल्फीअ खां वांद काई कान्हे का सैयद असांजे अखियुनि जो नूर आ तुंहिंजी बेअदबी कोन कंदासीं पर तोखे ख़बर टके जी बि कान्हे हिकिड़ी ख़बर आहे भिट धणीअ खे त ॿी ख़बर आहे पीरान पीर अब्दुल कादर खे ओहे हज़रत अमीर मावे जे लाइ चवनि था त जेका हुन जे घोड़े जे नासुन में महबूब जे घोड़े शरीफ़ जे हलण सां मिटी उॾामे ऐं उहा नासुन में मिटी वञेसि उन मिटीअ तां उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे मां कुर्बान करे तव्हां चवंदो त मुफ्ती साहब इहा ॻाल्हि अलाए किथां आंदी आहे ठाही थई अलाए छा तंहिंजे करे अचो त मां तव्हांखे क़ुरान छो न ॿुधायां कुरान पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जेके जागन था सुभान अल्लाह जोर से चओ हरी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुजादा हजरत पीरान पीर वारी फतवा असा के त अखन ते कुरान छा तो चवे अल्लाह ताला फरमाए तो वल आदियात दबहन फल मूरियात कदहन फल मुगीरात सुबहन फअसरन बिही नकअन फवसतन बिही जमा खोल कुरान खोल खोल त्रिमुटियों सिपारो सूरत आदिया अल्लाह ताला फरमाए तो उहे घोड़ा नबी जे असहाबन जा जन घोड़न ते असहाब नबी पाक जे पोयां जंग ते वींदा हा ऐं घोड़ा डोड़ा ईंदा हा जंग जे मैदान में वो उन्हनि जा घोड़ा जमल ज़मीन ते सुम्ह हणंदा हा त उन्हनि जे पेरनि में नाल लॻल हूंदा हा उहे नाल जमल पत्थर ते लॻंदा हा त उन्हनि वञा चिड़कूं निकिरंदियूं रब तो चवे मूंखे उन्हनि घोड़नि जे कदमनि वारी मिटीअ जो कसम सुभान अल्लाह वही जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह से फरमाए तू वे घोड़ा जे घोड़े ते अमीर मायो चढ़े जे घोड़े ते अबू बकर चढ़े जे घोड़े ते अमीर उमर चढ़े जे घोड़े ते मौला अली मुश्किल कुशा चढ़े जे घोड़े ते
इमाम हसन चढ़े, जै घोड़े ते इमाम हुसैन चढ़े, जै घोड़े ते अबू हुरैरा चढ़े, जै घोड़े ते सलमान फारसी चढ़े, जै घोड़े ते मोजा दोस्त अबू जर गफारी चढ़े, जै घोड़े ते सुहैब रूमी चढ़े। अल्लाह जी ज़ात फरमाए तो घोड़ा नबी जे घोड़े जे पोयां हलल ऐं उन घोड़न जे सुबन मां मिट्टी मथे उतरे मां रब खे उनी मिट्टी जो भी कसम। खुदा के केड़ी लोड़ पई जो खुदा खुशामद तो करे छा? चओ खुदा खुशामद खां पाक आ। बेशक पाक। हाणे जो खुदा खुशामद खां जोर सां बेशक हाय हाय बेशक अल्लाह हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे उसैद बिन हुदैर। छा आहे नालो? उस चओ त सही नालो त उसैद बिन हुदैर। मन कंहिंखे अल्लाह से तौफीक ॾे औलाद जंहिंखे न थींदी हुजे न पुट जे लाइ सिके अल्लाह से के चए मुंहिंजा मौला मां वाइदो थो कयां पुट जी औलाद ॾे पुट ते नालो हज़रत उसैद जो रखंदुसि। अल्लाह से धीअ खे बंदि करे उनखे पुट जी औलाद ॾे। उन हज़रत उसैद बिन हुदैर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंग बदर वारी में शरीक न थी सघियो। बदर फतह थियो, मुसलमान फतह कयो। जमर नबी पाक अलैहि सलातो सलाम जी ज़ात बा बरकात वट आयो त मन हुजूर खे कदमन ते हथ रखी चई या रसूल अल्लाह तव्हां खे सहाबी ॿिया बि खोड़ हा ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां बदर जो मैदान बि खटी आया हो मां रहिजी वियुसि। पाण न घबराए न अल्लाह कंदो तोखे बि इस्लाम जे खुदा जे दीन जे लड़ाईअ जो मौक़ो मिलंदो। बाहर निकतो, बाहर निकी दुआ कयो या अल्लाह वो मौक़ो आण मौला को मौक़ो आण एड़ो मौक़ो आण जो मां तुझे दीन ते कुर्बानी ॾियां। हिकिड़ो ॿियो साहबी भर में हुस भाउ हुस सौटो सला मासात उनखे चयो मां खां जले उसैद छा कंदे तूं दीन लाइ छा कंदे? हज़रत उसैद चयो फल यंज़ुरुल्लाह तआला मां उहा कुर्बानी ॾिंदुसि जो अल्लाह ॾिसंदो त मां कहिड़ो कुर्बानी छा चई अल्लाह फल यंज़ुरुल्लाह तआला माज़ा अफ़अलु ॾिसंदो मुंहिंजो रब त मां छा थो कयां। वो मथा वरी ओहद जी लड़ाई लगी। उन ओहद जे लड़ाई में वो हज़रत उसैद बिन हुदैर रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजा दान के काफ़रन मारियो त सही पाण लड़ी 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 ये काहे पियो मैदान में अकेला माण्हू हूंदा पर काहे पियो रजे गंज में काफ़रन जे में काहे पियो चारई तरफ रखे काफ़र फिरी आया तलवारूं हणी उनखे मारे विधऊं रुगो मारियो कोन बल्कि उनखे हेतिरा हेतिरा टुकड़ा कयो। हुज़ूर से फरमायो उसैद जो लाश खणी अचो। लाश जेड़ो कोनो असहाब सगोरा कपड़े जी भरी बधी रसूलुल्लाह जे आॾो अची रखी। अल्लाह बाबू फरमा उसैद जेको चयो न त मां उहो कंदुसि जेको अल्लाह ॾिसंदो सो अल्लाह वाइदो पूरो कयो आहे। तो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन सहाबन किरामन जे शान जी तोखे कहिड़ी ख़बर तोखे कहिड़ो पतो एॾी जन कुर्बानी ॾिनी तुंहिंजे घोड़नि जा अल्लाह ताला कसम छो न खणे। हिकिड़े पंजाबी में शाइर शेर चयो आहे मूंखे ॾाढो वणंदो जागो था लाइन ॿुधायां कदर फुलांदा बुलबुल ॼाणे साफ़ दिमाग़ां वाली कदर फुलांदा गिरज की जाने मुर्दे खावण वाली। सुभान अल्लाह तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो त कदर फुलांदा माना गुलनि जो कदर बुलबुल ॼाणे बुलबुल खे ख़बर आहे गुल जी साफ़ दिमाग़ां वाली जेका बुलबुल साफ़ दिमाग़ वारी आहे। कदर फुलांदा गिरज की ॼाणे गिज खे गुल जी कहिड़ी ख़बर आहे। चओ सुभान अल्लाह गिज खे गुल
जी कहिड़ी ख़बर मुर्दे खावण वाली जेका मुआर मुर्दो खाईंदी आहे कदर फुलांदा बुलबुल जाने साफ दिमाग वाली कदर फुलांदा गिरज की जाने मुर्दे खावण वाली अगते बुध कदर यूसुफ दा मालूम होया भाइयां मिस्र गया जमर यूसुफ अलैहिस्सलाम वट भायर पहुता मिस्र में ऐं सुञातो त तख़्त ते त बादशाह यूसुफ सुभान अल्लाह उन जो हड़े इन के सा थुड़ा हया हा इन के सा खूह में छुनायो हो इन के सा जमाटू हयूं हो असा इन के वापारन वट विकियो हो असा त इन के अलाए छा करे छडियो हो असा जे के मरी खपी वियो पर अल्लाह अल्लाह अज यूसुफ के खुदा मिस्र जो बादशाह बनायो सुभान अल्लाह जबर भायर यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिसो त अजब में चवण लगा कुरान तो चवे अंत यूसुफ सुभान अल्लाह छा चवण लगा अंत यूसुफ तू यूसुफ जे हा मां यूसुफ आया तमाम मुखे थुड़ा हया हा तमाम मुखे लपाटू हयूं हो तमाम मुखे खूह में उछलायो हो तमाम मुखे पत्थर हया हा पर अज मां यूसुफ आया एकड़े पासे बादशाह आया बे पासे तमा अन्न जे ला सवाली थी मां वट आया तडी तो आशिक चवे कदर यूसुफ दा मालूम होया भाइयां मिस्र गयानो अदा कदर नबी दा मालूम होसी कब्रां विच गयानो सुभान अल्लाह तो यूसुफ जो कदर कंहिंखे पियो भावरन के मिस्र में हल देखे सा मारियो हो सो तो बादशाह हुआ जे तो नबी जो कदर तहां के कोने ओ बेकदरो ओ बेवड़ो ओ बेसमझो बेअमलो बेनमाजियो सुन्नत जा पुठी रहो अवा के नबी जे कदर जी केड़ी खबर तवा के कदर नबी जो तने मालूम थीदो जदी अब्बो अम्मा भायर पुत्र दोस्त कारे कलर में दफन करे मिट्टी में लताड़े पुठी दई हजा भी दई पुछ दई भी कोन मुस्तफा फरमाए तो मालिक पुठी दी दई मां मोहम्मद कब्र में अची वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह तॾहिं तो आशिक़ चवे कदर यूसुफ दा मालूम होया मिस्र गयानो कबर कदर नबी दा मालूम होसी कब्रां विच पयानो अगते कदर नबी दा एक ही जान ले दुनियादार कमीने हाय हाय अल्लाह चौ सुभान अल्लाह काडे चौ सुभान अल्लाह तो कमीनन दुनियादारन के नबी जे कदर जी केड़ी खबर है कदर नबी दा एक ही जान ले दुनियादार कमीने अदा कदर नबी दा जानन वाले सुते मुल्क मदीने सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जो मानो चवे तो
दुनियादारन बेकदरन के नबी जे कदर जी केड़ी ख़बर कदर त नबी जो उन के अजर के खुदा ताला मदीने जो मुकाम नसीब कयो जंहिंखे रसूलुल्लाह जो रोज़ो नसीब कयो आहे जेके हुजूर जे रोज़े जी छांव में सुता पिया जेके नबी पाक जे पाड़े में सुता पिया दुआ कर अल्लाह सईदन जे सदके असांजो ईमान सलामत रखे खबरदार खबरदार जेकॾहिं सहाबा जे बारे में कुछ ॻाल्हायो थी पंहिंजो ईमान चट न कजां ईमान ज़ाया थी वेंदुई खुदा ॾिसंदो ई कोन त तूं छा हुआ बरोचा माछिया मीर बहरा सांदा शर्रा कोन ॾिसंदी खुदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो जेकॾहिं तूं बिलाल हबशी आहीं पर मोहम्मद जे ग़ुलामन जो ग़ुलाम आहे मुस्तफ़ा जो आशिक़ आहे त तुंहिंजी बांग अर्श ते पई ॿुधबी सुभान अल्लाह पर जेकॾहिं तूं नबी जो चाचो आहे अबू लहब आहे नबी जे पीउ जो भाउ आहे नबी जे लाॾे जो पुटु आहे नबी जे खानदान में झंगा पर तोखे इस्लाम दीन नसीब कोन्हे नबी जे सहाबा जी मोहब्बत काने नबी जी मोहब्बत काने त क़यामत ताईं दुनिया पे पड़ंदी तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अनहु मालहु व मा कसब रब तोखे मूंखे के हसल हसब नसब जी परवाह नाहे मां क़यामत ताईं कुरान में लिखी त अबू लहब तबाह थियो अबू लहब बर्बाद थियो अबू लहब जहन्नम जे हवाले थियो अल्लाह ताला फरमाए तो जन्नत में उहो वेंदो जेको मोहम्मद जो ग़ुलाम हाय हाय सुभान अल्लाह तकबीर अल्लाह रिसालत ताकीद अहले सुन्नत अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अवां जी भी हाज़िरी क़बूल फरमाए मां तव्हांजो घणो टाइम वठी वियुसि ऐं अवां खे उतां तकलीफ़ न थी हुजे मां तव्हांजी ख़ैर ख़्वाही जूं सॼण पाए जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि अवां पंहिंजा अक़ीदा दुरुस्त रखो पंहिंजा ईमान दुरुस्त रखो पंहिंजे ईमानी गैरत खे बरक़रार रखो जेके ॾिसो न त नबी पाक जे सहाबनि जे बारे में घटि वधि था ॻाल्हाइनि अड़े खाइण पीअण त ठहियो पर इन हरामनि खे थुक बि न हा तव्हांजो ईमानी गैरत इहा हुजे त सहाबा जे दुश्मन खे थुक बि कान हणवी उन सहाबा जे दुश्मन ते वाछाए ॾूंदी कोन को त पोइ मदीने वारो राज़ी थींदी पंहिंजे सीने सां लॻाए छॾे अल्लाह कंदो तव्हांजो ईमान सलामत हूंदो अवां जे सदके असांजो ईमान सलामत हूंदो अल्लाह से तव्हांजा बच्चा सलामत रखे दुआ कयो अल्लाह ताला मुंहिंजे बच्चनि खे बि सलामत रखे अल्लाह ताला तव्हांजे असांजे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए अल्लाह ताला शहर ॻोठ खे आबाद शाद फरमाए ये जेका परे परे खां हेतिरे हज़ारनि जे तादाद में जमात आई आहे ख़ुदा इन्हनि जो अचणो वेहणो ॿुधणो क़बूल फरमाए रब्बुल आलमीन जल्ल जलालु अमन वालू तव्हांजे दिल में रसूलुल्लाह जी मोहब्बत सहाबन जी मोहब्बत मुझे महबूब जे अहल बैत जी मोहब्बत महबूब जे उम्मत जे वलियन जी मोहब्बत सालिहन जी मोहब्बत नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला पो लहर लको लोडो अगिया अगिया मदीने वारो होंदो पोया पण सलातो सलाम पढ़दा पढ़दा नबी सा जन्नत दे हज़ार सुभान अल्लाह वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या अल्लाह साली हाज़िरी क़बूल फरमा बीमारन खे शफ़ा अता फरमा कर्ज़दारन जा कर्ज़ मुआफ़ फरमा जलसे कराइण वारन जा बेड़ा पार फरमा जन हिन खैरात में हिस्सो वरतो आहे तन खे रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं नसीब फरमा जन दाणो दाणो दाख़िल कयो आहे तन जा बेड़ा पार फरमा या रब्बल आलमीन पंहिंजे महबूब जे सदके महबूब जे सहाबा जी मोहब्बत नसीब कर अहल बैत जी मोहब्बत नसीब कर औलिया अल्लाह जी मोहब्बत नसीब फरमा असा के दीनदार बना या अल्लाह इज्जत जी जिंदगी अता फरमा मरण जे टाइम ते मदीने वाले जो दीदार कर ऐं कलमो नसीब फरमा इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह